आऊं ज़ाहिदा आबड़ो तव्हांजे प्रोग्राम सूरत हाल सां गॾु पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं काज़ी अनवर साहब जिन सां गॾु अॼु असांजा जेके टे मौज़ू जिन जी अहमियत सम्झी असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कया आहिनि। हिकिड़ो त तमामु हिकिड़ो ॻणती जोॻो मौज़ू आहे त भारत में असांजो पाड़ेसरी मुल्क उन में इंतिहा पसंदी जो रुझान जेको आहे उहो वधंदो पियो वञे। उन जा असीं ॾिसंदासीं त कहिड़ा सबब आहिनि ऐं उन जा असरात जेके आहिनि उहे ख़िते ते कहिड़ा पइजी सघनि था। उन खां अलावा कारूंझर असां जंहिंखे लास्ट जेको पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयो हो ऐं उन जी जेका आहे सा हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त सिविल मैजिस्ट्रेट हींअर उन खे कम खे रोके छॾियो आहे ऐं उन जे लाइ हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे फ़िलहालु त उहो हींअर उन ते कमकार बंदि आहे। असां उन खे बि डिस्कस कंदासीं त उन जा जेके आहिनि से कहिड़ा सबब आहिनि, उहो फ़ैसिलो कीअं आयो ऐं अॻियां हली अॻियां उन ते वधीक कहिड़ी जेका आहे सा डेवलपमेंट थी सघे थी। ऐं टियों असांजो इम्पॉर्टेंट जेको आहे उहो इशू आहे त छा हिन वक़्तु PTI जी हुकूमत कंहिं ख़तरे में आहे या उन खे को बि ख़तरो कोन्हे। इन ॻाल्हि ते असां जेको आहे सो असां टिनि मौज़ूअनि ते पंहिंजनि पैनलिस्ट सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं पंहिंजो पहिरियों सुवालु सुमरो साहब खां थी पुछां। सुमरो साहब, असांखे तव्हां ॿुधायो त असांजो पाड़ेसरी मुल्क जेको कंहिं वक़्त में ॾाढो सेक्युलर सम्झो वेंदो हो, असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त असांखे ॿुधायो वेंदो हो त भारत सेक्युलर मुल्क आहे ऐं उते रियासत जो को बि मज़हब कोन्हे। छा सबब आहिनि जो हींअर भारत पंहिंजो सेक्युलर मिज़ाज जेको आहे उहो तब्दील करे रहियो आहे ऐं हींअर मज़हबी इंतिहा पसंदी ॾांहुं उनजो जेको आहे सो रुख़ वधी रहियो आहे? उन जा कहिड़ा सबब थी सघनि था? महिरबानी। असांजे पाड़ेसरी मुल्क में जेको पंहिंजे जमहूरियत दुनिया जी वॾी जमहूरियत मञियो थो वञे, उन में मज़हबी इंतिहा पसंदी रुजस पसंदी तॾहिं आई जॾहिं भारतीय जनता पार्टी इक़्तिदार में आई। भारतीय जनता पार्टी पंहिंजो पाण खे आवाम में मक़बूल करण जे लाइ रथ यात्रा कई 90s में, माण्हुनि जे मज़हबी ऐं अक़ीदे ऐं धर्मवादी जज़्बात खे उभारियो। ओॾी महिल उन जा लीडर हुआ लाल कृष्ण आडवाणी ऐं अटल बिहारी वाजपेयी ऐं मोदी गुजरात में मौजूदु हो। त अॻिते हली भारतीय जनता पार्टी ऐं हिन रथ यात्रा जे सिलसिले में हिकिड़ो ॿियो हिंदुस्तान जे अमन ऐं हुन जी तरक़ी पसंदी ते वार कयो भारतीय जनता पार्टी, त उन बाबरी मस्जिद खे ढाहे छॾियो त उन खे करार ॾिनो त हीउ राम मंदिर आहे। उन करे हुननि अक्सरियत जा जज़्बात पंहिंजे तरफ़ जेके पाण सस्ती शोहरत चऊं, जेका अक़ीदनि ऐं ज़ुबान मज़हब ऐं नस्लनि जो फाशिज़म जिते माण्हू आम माण्हू ऐं ग़रीब माण्हू ऐं घटि पढ़ियल माण्हू जल्दी हिरखी सघे थो, उन टूल्स खे इस्तेमालु कयो भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टी दरअसल अञा बि माना जेकॾहिं पोयां वञिजे उन पस मंज़र में त संघ परिवार जी हिकिड़ी पार्टी आहे, राष्ट्रीय सेविक संघ। इहा 1925 में इन जो बुनियादु थियो ऐं जॾहिं विरहाङो थियो त विरहाङे खां पोइ महात्मा गांधी जो क़त्ल बि जंहिं माण्हू कयो, नथूराम गोडसे, उहो बि RSS जो मेंबर हो ऐं इंडियन नेशनल कांग्रेस जेका वरी बि निस्बतन सेक्युलर जेके उसूल हुआ उन्हनि ते क़ाइमु हुई। पर छाकाणि जो भारतीय जनता पार्टी जंहिंजो को मेंबर बि कोन हूंदो हो, हिकिड़ी इलेक्शन में त उन्हनि जो हिकिड़ो मेंबर हो ऐं उहा अॻिते हली 90s में इक़्तिदार आला हासिलु करे वई ऐं उन जो वज़ीर आज़म अटल बिहारी वाजपेयी थियो। त इहो छाकाणि जो ॾाढो मक़बूल ऐं अक़ीदे जे बुनियाद ते नारो हो, उन हिंदुस्तान जे माण्हुनि खे ते असरु कयो ऐं मोदी जेको गुजरात जो वज़ीर आला हो उहो हिंदुस्तान जो वज़ीर आज़म थियो। संघ परिवार जे इन्हनि हथकंडनि ते
जे करे भारतीय जनता पार्टी इलेक्शन में कामयाबी माणी न त उन्हनि जे कामयाबी माणण जो कोई इम्कान कोन हो। उन सां थियो छा आहे, जेको नुक़सानु पहुतो आहे हिंदुस्तान जी अक़लियतुनि खे, या ईअं चऊं त ॿियनि यानी 20% उते मुस्लमान था रहनि, उते ईसाई आहिनि ऐं जैन आहिनि, ॿुद्ध आहिनि, त उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे न ऐं उन्हनि जा अक़ीदा जेके आहिनि न उहे इंतिहाई दुश्वार हालतुनि में आहिनि। हिंदुस्तान जा मुस्लमान, हिंदुस्तान जा ईसाई ऐं उन्हनि ते हुकुमरान जमात जा कारकुन, संघ परिवार इलाही जमायतूं आहिनि उन्हनि जूं, त उहे उन्हनि ते तशदुद था करे छॾीनि। हींअर क्रिसमस जी तक़रीबात खे डिस्टर्ब कयो वियो ऐं मुस्लमाननि सां बि ऐं गाओ कशी जे नाम नियाज़ नारे ते मुस्लमाननि खे बि तंग थो कयो वञे। त जेको समाज पंहिंजे अक़लियतुनि सां ऐं ॿियनि अक़लियतुनि सां ऐं ॿियनि अक़ीदनि सां ऐं ॿियनि मज़हबनि जो एतिराम जेकॾहिं रियासत जो अक्सरियती मज़हब जा पोइलॻ जेकॾहिं नथा कनि त उहा रियासत जेका आहे न उहा अॻिते हली ज़बरदस्त तज़ाद में ईंदी ऐं थी सघे थो त पंहिंजी हीअ जेका तरक़ी आहे उहा विञाए वेही रहे ऐं दुनिया में जेको इमेज आहे त हीअ दुनिया जी वॾी जमहूरियत आहे त उहा उते शायदि अॻिते हली फ्यूचर में जेकॾहिं इन खे रोकियो न वियो, इन इंतिहा पसंदी खे रोकियो न वियो त अॻिते हली भारत जो जेको इमेज आहे दुनिया में उहो बि मुतासिर थियो सघे थो। काज़ी साहब, हाणे तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे त भारत हिकिड़ी एॾी वॾी जमहूरियत, उन में जॾहिं इंतिहा पसंदी थी ईअं फैलिजे बाहि वांगुरु, त उन जा भारत ते पाण ते ऐं हिन ख़िते ते कहिड़ा असर पइजी सघनि था, इन जे बारे में असांखे थोरो तव्हां ॿुधायो। जी महिरबानी। ॾिसो, इंतिहा पसंदी उहा नफ़रत आहे जेका तव्हां आसानी सां विकिणी सघो था, ऐं उहो ई कमु मोदी सरकार हिंदुस्तान सां करे थी पई, भारत सां करे थी पई। जेको गांधी जो मुल्क हुयो, जिते कांग्रेस जो मुस्तक़िल इलाही टाइम उन्हनि जी हुकूमत रही, पोइ उहा सेक्युलर जमायत हुई ऐं इलाही सारा मुस्लिम उन में शामिल हुया, प्री पार्टीशन ऐं आफ्टर पार्टीशन। पोइ हिननि ॾिठो त असां अचूं कीअं, कांग्रेस खे असां ओवरकम कीअं करियूं। पोइ हिननि जीअं ॿुधायो सुमरो साहिबु त 1925 खां वठी जेका इन जी RSS आहे उहा हलंदी रही। पोइ इन खे नफ़रत जे बुनियादनि ते हिननि वधायो ऐं पोइ इहो मस्जिद जो जेको वरी मस्जिद जो जंहिंखे हुननि राम मंदरु भूमि करार ॾिनो, उन जो हुननि वाक़ियो कयो जंहिंमें नफ़रतूं वधी वियूं। ऐं जेको हिकिड़ो पुरअमन समाज हुयो भारत जो, उन में मज़हबी नफ़रत मुनाफ़रत तमामु घणी वधी। मुस्लिम ऐं हिंदू हिक ॿिए जा जानी दुश्मन थी विया। उहो नुक़सानु आहे, न सिर्फ़ु भारत जो आहे पर उहो असांजे पाकिस्तान जो बि आहे, बांग्लादेश जो बि आहे। ऐं पाकिस्तान जो मां इन करे ख़ासि तौरु चवंदुसि त हिते असांजा जेके हिंदू भाइर आहिनि उहे अक़लियत में आहिनि, ऐं जेकॾहिं उते अहिड़े क़िस्म जी इंतिहा पसंदी थिए थी पई त हितां जो जेको इंतिहा पसंद माण्हू आहे उहो लामहला उन्हनि ते अटैक करे थो, ऐं इहे थियनि बि था पिया। उन्हनि जे करे उहे जेके कमज़ोर माण्हू आहिनि उहे वीचारा भोॻनि था, पोइ हितां वरी उहे मजबूर थी भॼी था वञनि पिया। त इहे असरात असांजे पवंदा, नफ़रतुनि खे न वधाइजे। ऐं जेकॾहिं का ॾिसो, मज़हब हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाती अमल आहे, उनखे तव्हां ज़बरदस्ती कयो। हीअ पहिरीं बि कंदा रहिया, शुद्धी तहरीक तव्हांजे ज़हन में हूंदी, प्री पार्टीशन हुई शुद्धी तहरीक, ऐं शुद्धी तहरीक ते उहो ई साॻियो त असां वरी वापसि कयूं था, पाक था कयूं पंहिंजे माण्हुनि खे जेके मुस्लमान थिया आहिनि। इन जे हिसाब सां जॾहिं असां सम्झूं था त हिकिड़ो बहितर असांजो पाड़ेसरी ऐं उन में असांजे लाइ अहिड़े क़िस्म जी इंतिहा पसंदी वधे पई, उहो असरु असां ते पवे थो पियो ऐं पूरे ख़िते थो पवे पियो। ऐं इहा असांजे मतिलबु आम माण्हुनि जे लाइ ॾाढी नुक़सानकार आहे। ऐं इन खे हुकूमतूं रोकनि ऐं जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि न, उन्हनि जो इन में अमल दख़ल वधीक हुजणु खपे। आम माण्हुनि खे सम्झाइनि त मज़हब जे नाले ते हिकु ॿिए जा गला न कटियो। इहो मज़हब कंहिंजो बि कोन थो चवे, न हिंदू मज़हब चवे थो, न मुस्लमान जो मज़हब चवे थो, इस्लाम थो चवे। त बहितर इहो आहे त तव्हां जियो ऐं जीअण ॾियण जो हक़ु रखो, उहो भारत जे लाइ बहितर थींदो। ऐं उन जो असरु हिते जेके असां वटि रहनि था पिया हिंदू भाइर, उन्हनि जी बि हिकिड़ी बहितरी थी वेंदी।
मुंहिंजे सम्झ में न थियणु खपे त बहितर आहे। सुमरो साहब, भारत में जेका इंतिहा पसंदी आहे या खणी कंहिं बि आउं सम्झां थी त मुल्क में हुजे, उहा मज़हबी इंतिहा पसंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांजे समाज खे बि नुक़सान थी पहुचाए, तव्हांखे सियासी तौर ते बि नुक़सान थी पहुचाए। ऐं यकीनन हींअर इंडिया जेको आहे सो कंहिं फ़ाइदे में थो कोन पियो वञे। जेकॾहिं असां उनखे इंटरनेशनली ॾिसूं त उहो बदनाम पियो थिए, पर उनखे मुआशी तौर ते कहिड़ो नुक़सानु पियो पहुचे। असां जेकॾहिं उनजी मुआशियात खे ॾिसूं त एज़ अ प्रोड्यूसर कंट्री जेकॾहिं उनखे ॾिठो वञे त उनजी पंहिंजी बरामदात में जेको आहे सो उनखे छा नुक़सानु पहुचंदो, या उनखे ॿिया जेके मुल्क आहिनि जेके उनजी कंज़म्पशन कनि था उन प्रोडक्शन ते, उहे बि उन ते को बैन विझी सघनि था। इन क़िस्म जो को नुक़सानु उनखे पहुची सघे थो। तव्हां इन ते असांखे थोरो पंहिंजी इंसाइट ॾींदा। असांजी दुनिया में जेका माना इलाही मुल्कनि जो गुलदस्तो आहे, उन में को बि मुल्क अकेलो ज़िंदा नथो रही सघे। त लाज़मी दुनिया जो ॿियो नंबर आदमशुमारी लिहाज़ खां वॾो मुल्क आहे भारत। उनखे दुनिया सां इम्पोर्ट एक्सपोर्ट उन जा वर्कर ॿाहिरिनि मुल्कनि में कमु कंदा हूंदा, ॿाहिरिनि मुल्कनि जा माण्हू भारत में कमु कंदा हूंदा, सयाहत हूंदी, साइंस एंड टेक्नोलॉजी, कंप्यूटर, जीअं चवनि था भई एप्पल उते कमु पियो करे, मिसाल तौरु त जॾहिं इहो माण्हू दरअसल छा आहे जो अक़ीदे ते ॾाढो हसास आहे, माण्हू पंहिंजे बिलीफ्स ते दुनिया ॾाढी हसास आहे। त मिडल ईस्ट में कहिड़ो मौक़िफ़ मैसेज वेंदो, पाकिस्तान खे कहिड़ो मैसेज मिलंदो, बांग्लादेश खे कहिड़ो मैसेज, ऐं इस्लामी मुल्कनि जी ॻाल्हि पियो करे। वरी यूरोप था चऊं, यूके था चऊं, अमेरिका था चऊं, उहे बि हसास आहिनि इंसानी हक़नि ते, माण्हू जी मज़हबी आज़ादी ते। जेके अॼुकल्ह मतिलबु माना सभिनी खां वधीक बहस जेको आहे न उहो इंसानी हुकूक ते आहे। त इंसानी हुकूक जी इन पैमाने ते लताड़ ऐं अक़िलतनि सां इन पैमाने जो भारत में ज़ुल्म ऐं उन्हनि खे जीअण, मिसाल तौरु मुंहिंजो ख़्यालु आहे त गांव कशी जेका आहे उहा हराम। आउं सम्झां थो त उन गांव कशी जे करे जेको एक्सपोर्ट थींदो हूंदो मीट, उहो इफेक्ट थियो हूंदो। त ईअं इलाही शयूं माना इफेक्ट थियूं हूंदियूं अॻिते हली। जेकॾहिं इन ते हिननि रोकियो न, इन चरियाब खे, जेकॾहिं इन हुकूमत ऐं हुकुमराननि जिन इक़्तिदार जा मज़ा वठी ॾिठा आहिनि भारतीय जनता पार्टी, त जेकॾहिं उन्हनि खे रोकियो न त हिंदुस्तान खे बैन अवी तौर ते, ऐं पहिरीं बि सेशन में ॻाल्हि करे सघां थो, करे चुको आहियां, त हुनजो इमेज दुनिया जी नज़र में एॾो सुठो कोन रहंदो। छाकाणि जो हू हींअर त दुनिया जी वॾी जमहूरियत ऐं ॿिया कई मतिलबु माना चङनि नालनि सां सुञातो थो वञे, पर आहिस्ते आहिस्ते लॻे थो त भारतीय जनता पार्टी जे अॻुवाणी में जेको अक़िलतुनि सां हुनजो रवा थींदड़ जेको माना सलूक आहे, उहो हिंदुस्तान खे ऐं उनजे इमेज खे, हिंदुस्तान जी तरक़ी खे बि कमज़ोर कंदो। काज़ी साहब, असां गुज़िरियल पंहिंजे प्रोग्राम में कारूं झर जे मसइले ते काफ़ी तफ़सील सां जेको आहे सो ॻाल्हायो, ऐं हिन दफ़े असांखे इन ख़ुशी आहे त उतां जेको नंगर जो जुडिशल मैजिस्ट्रेट आहे उन ते हिकिड़ो क़दम खयों आहे, क़ानूनी क़दम खयों आहे। उन सॼे उनखे जेका एक्टिविटी थी पियो उते कारूं झर ते, उनखे रोकियो आहे। त तव्हां छा था सम्झो त इन में माण्हुनि जी जेका आम माण्हुनि जो जेको वॉइस उन्हनि रेस कयो आहे उहा सबबु बणिजी आहे, या कानून जेको आहे सो पाण एक्टिव थियो आहे? जेकॾहिं इन क़िस्म जा वाक़ियात थियनि था त माण्हू जेकॾहिं ॻाल्हाइनि था त उन्हनि जा कीअं असरात पवनि था, ऐं इन जे जेको असांजो जेको जुडिशल मैजिस्ट्रेट आहे इन जे क़दम खे तव्हां कीअं था ॾिसो? इन जा जेके आहिनि से अॻिते हली कहिड़ा असरात थी सघनि था इन कारूं झर वारे मामले ते, उन ते बि थोरो असांखे ॿुधाइजो। ॾिसो, जॾहिं ॿी महामारी हले पई त बर्तानिया जी पोज़ीशन हिटलर अहिड़े करे छॾी हुई जो उन्हनि वटि बुख अचणु शुरू थी वई इंग्लैंड में, ऐं हालतूं उन्हनि जे लाइ साज़गार कोन हुयूं। पर पोइ चर्चिल जो मशहूरु हिकिड़ो जुमिलो आहे त जॾहिं उन्हनि खे चयो त असां हींअर तबाह पिया थियूं, त चर्चिल चयो त असांजूं कोर्टूं कमु कनि थियूं पियूं ऐं माण्हुनि खे इंसाफ़ ॾियनि थियूं पियूं। त सभिनी चयो त हा, कोर्टूं कमु थियूं कनि पियूं, इंसाफ़ बि ॾियनि थियूं पियूं, त चई रेस्ट एश्योर वी विल सर्वाइव। सो इंसाफ़ इहा शइ आहे त कंहिं बि मुआशिरे खे ज़िंदा रहण ऐं बहितर बनाइण में
इंसाफ़ जो वॾो हथु आहे। ऐं ॿियो चयो वेंदो आहे त जज न ॻाल्हाईंदा आहिनि, जजनि जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि। त जेको नंगर जो जुडिशियल मजिस्ट्रेट साहिबु आहे न, उन्हनि जे फ़ैसिले ॻाल्हायो आहे ऐं माण्हुनि जे दिलनि जी तर्जुमानी कई आहे। ऐं उते जेका पिटिशनर विया हुआ उन वटि, जेके केस खणी विया हुआ वकील साहिबनि, उन्हनि जे बिल्कुलु मंशा मुताबिक़ ऐं हक़ इंसाफ़ जो उन फ़ैसिलो ॾिनो आहे त बाबा सूं आहे कारूंजर, हितां जे इलाइक़े जे माण्हुनि जी हिकिड़ी इनकम आहे कारूंजर, तव्हां उनखे खपाए छॾींदो। हुन अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे त हिकु त उन कोहिनूर जेका मैसर्स उनखे काबू कयो, पर FW जेको बज़ाहिर ताक़त वारो हिकिड़ो असांखे डिपार्टमेंट अचे थो पियो न, उन जे लाइ अचे थो पियो हिननि जी जेका आहे न मशीनरी उहा फॉरफिट कयो, ज़ब्त करियो। ऐं जेके बि उतां जा SP खे, DC थरपारकर खे ऐं जेको रेंजर्स वारा आहिनि 36 विंग वारा, उन्हनि खे बि हुन इहो मोकिलियो आहे त बाबा का बि हितां पथर को ॿाहिरि न वञे। त हीउ उनजो जेको फ़ैसिलो इंतिहाई साराह जोॻो आहे। असां न सुञाणूं, न तव्हां सुञाणो उनखे मजिस्ट्रेट साहिब खे, पर उनजो फ़ैसिलो इहो सम्झो, मां थो चवां त इहो पहिरियों क़तरो आहे बारिश जो। ऐं इन फ़ैसिले खे ॾिसी हक़ इंसाफ़ वारा फ़ैसिला ॿियनि कोर्टुनि में बि थींदा। सिंध में इंतिहाई ज़रूरत आहे, छो त हुकूमत जो हाल पूरो आहे। पोइ वीचारा माण्हू केॾांहुं वञनि, या रोडनि ते अचनि या वरी कोर्टुनि में वञनि। कोर्टुनि वञा बि जेकॾहिं माण्हू खे इंसाफ़ न मिले त पोइ मायूस थी वेही था रहनि। त हीअ मायूसी खे टोड़ण वारो या मायूसी जे ऊंदहि खे रोशनी में तब्दील करण वारो हिकिड़ी पहिरीं किरण आहे। ऐं उहे मां चवां थो त मुबारक ॾियां थो नंगर जे, जिन उन्हनि कमु हुते कयो आहे, महिनत कई आहे, एॾा जलसा वग़ैरह कया आहिनि। ऐं उन सां गॾु जेको फ़ैसिलो आयो आहे त इहो नंगर जे माण्हुनि जे लाइ ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो बहितरु फ़ैसिलो साबित थींदो। सुमरो साहिबु, तव्हां खां सवाल आहे। हींअर फ़िलहालु असांखे जेको मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधण में पिया अचनि त PTI जी हुकूमत खे ख़तरो आहे, ऐं ख़तरो ख़बर न आहे त किथां आहे, सम्झ में कोन थो अचे। हाणे एज़ तव्हां जेको आहे सो तजिया निगार असांखे ॿुधायो त PTI खे छा वाक़ई ख़तरो आहे, या इहा सिर्फ़ु ईअं ई जेका आहे असांजे कननि जे ॿुधण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंखे असां अवॉइड बि करे सघूं था। तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट जीअं त जुलाई जे 2018 जे आम इंतख़ाबात जे नतीजे में वजूद में आई आहे, उनजो टेन्योर जेको आहे उहो 2023 ताईं आहे। पर ख़बर न आहे छो PTI सरकार जेका आहे न, उहा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते घबरायल नज़र ईंदी रही आहे। जॾहिं त वज़ीर आज़म पाण चवंदो आहे त घबराना नहीं है, पर तमामु नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हुनजो घबराइण ॾिसण वटि आहे। पाण यादि था करियूं त यूसुफ रज़ा गिलानी साहिब वारी सेनेट जे इलेक्शन खां पोइ PTI एतिरी परेशान थी जो कॉन्फिडेंस जो वोट वरितई। उन खां पोइ हुनखे मतिलबु माना ख़ुदि एतमाद हुजणु घुरिजे त हुनखे तमामु नरम अपोज़िशन मिली आहे, जेका माना चए माना हेसि ताईं वात हलाइण खां सवाइ या बयानु ॾियण खां सवाइ या जलसा करण खां सवाइ एॾो को घणो पाण चऊं त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे ढहण जो लाइ ख़तरा खणी ईंदड़ अहिड़ो कमु न कयो आहे। उन खां पोइ ॿी शइ जेका माना पैदा थी आहे, उहा ताज़ा जेके पेशावर जा इंतिख़ाबात आहिनि उहे हैरान कोन आहिनि, ऐं उन्हनि PTI सरकार खे डिॼारे विधो आहे त उहा पंहिंजे स्ट्रांग होल्ड में इलेक्शनूं हाराए वई आहे, जेके ग्रास रूट लेवल ते थियूं आहिनि। आम माना नुमाइंदे खां वठी मेयर ताईं जे इलेक्शन में जेके 17 ज़िलनि में थिया, त उन करे नंढा नंढा बयान जीअं पीपल्स पार्टी जे आसिफ अली ज़रदारी साहिब जो बयानु त असां सां डील पई थिए, या नवाज़ लीग जे अॻुवाण जो बयानु त जल्दी असीं मुल्क में अची वेंदासीं। त इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे जेके हू ईअं डिॼारींदड़ ॻाल्हियूं था कनि, ऐं उन ते असांजो वज़ीर आज़म डिॼी थो वञे त हे माण्हू कीअं मुल्क में अची वेंदा, हे माण्हू ॾुहारी आहिनि, हे माण्हू सज़ा याफ़्ता आहिनि, हे कीअं छुटी वेंदा, हे चोथों दफ़ो वज़ीर आज़म कीअं थींदा। त PTI खे घटि में घटि इहा कोशिशि करणु घुरिजे त उहा पंहिंजे एतमाद खे बहाल रखे, ऐं हुनखे जेके कम माण्हुनि लाइ करणा आहिनि ऐं अॼु लाइ ऐं पाकिस्तान जे अॼु लाइ ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल लाइ। पर छाकाणि जो PTI जी हुकूमत माज़ी में रही आहे,
पाकिस्तान जे 2013 में थी आहे, फलाणा ख़ानदान आहिनि, हीअ आहिनि, हू आहिनि, ऐं थियण ईअं खपंदो हो त जीअं PTI जी हुकूमत आई 2018 में त हू मुस्तक़बिल जी तरफ़ ॾिसे हा ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जी बहितरी, उनजी मैशत जी बहितरी, उनजी ज़राअत जी बहितरी उन लाइ कमु करे हा। उहा रुगो ब्लेम गेम में रही ऐं बयानबाज़ी कंदी रही। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे, माण्हुनि खे तमामु घणी उमेद हुई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मां, पर उहा दरअसल लॻे ईअं थो त सिर्फ़ु ॻाल्हियूं करण लाइ आई आहे ऐं उन जो को बि एॾो वॾो कमु जेको चइजे जेतिरी उमेद हुई त हीअ जो हुकूमत आहे, हिन अहिड़ी हुकूमत पई अचे जंहिंजो माना अॻुवाट ई वर्क कयल आहे ऐं उन वटि माहिरनि जी टीम आहे ऐं उहा जेका आहे हिन मुल्क में तमामु वॾी तब्दीली खणी ईंदी, उहा तब्दीली न अची सघी आहे। हाणे ॻाल्हि इहा कबी त ॻाल्हि खे ख़तमु कजे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जेका आहे उहा अपोज़िशन खां उनखे न ॾिजणु घुरिजे, पर लॻे ईअं थो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत पंहिंजो पाण खां ॾिजी रही आहे। काज़ी साहब, सुमरो साहब चयो त PTI जी हुकूमत खे ॾिजणु न खपे, पर लॻे ईअं थो त उहो पंहिंजो पाण खां ॾिजी रही आहे। हलो जेकॾहिं उहो पंहिंजो पाण खां ॾिजी रही आहे त इहो ख़ौफ़ जेको आहे उनजे लाइ केतिरे हद ताईं ख़तरनाक साबित थी सघे थो? जी, तव्हांजे सुवाल खे ईअं अगरि मां वठां या उन सुवाल ते सुवाल करियां त शायदि हू पाण खां ॾिजी रही आहे या डिॼारण वारनि खां ॾिजी रही आहे, छो त हीअ वीचारा सपोर्टिंग ते अची विया आहिनि। उन वक़्त में जॾहिं 25 तारीख़ जुलाई में चूंडूं थियूं 2018 में, पोइ अगस्त में हुकूमत ठही, त बि हिननि खे जहांगीर तरीन जी ज़रूरत पइजी वई, जहाज़ खणी वीचारो भॼाईंदो रहियो, हींअर उहो नज़र कोन थो अचे पियो, ऐं इतादुनि जी ज़रूरत पई, काफ़िली अञा ताईं गॾु आहे हिननि सां, MQM अञा ताईं गॾु आहे हिननि सां, अख्तर मेंगल जी का ख़बर कोन थी पवे त उतां जी बॉब पार्टी जेका आहे हिननि जी आहे बलोचिस्तान जी, उहा बि हिननि सां गॾु रही। ऐं उन खां पोइ हिननि जेको कमु कया आहिनि न, उहो को सवाइ महांगाई जे, ऐं उहो तव्हांखे ॿुधायूं त हींअर बि अॼु सुभाणे तव्हांजे मथां हिकिड़ी बिजली कड़कण वारी आहे जंहिंमें 360 अरब रुपए जी मिनी बजट तव्हांजे मथां खणी था अचनि पिया, ऐं जेको हीउ सौदो पिया कनि, ईअं सम्झो सौदो ई पिया कनि इन जो स्टेट बैंक जो, उहो बि ॾाढो असांजे लाइ नुक़सानकार आहे। सो ही मूंखे ईअं थो लॻे पियो त पंहिंजे जॾहिं ज़ोर बाज़ू ते हुया ई कोन, त ही जिन जे ज़ोर बाज़ू ते हुया उहे हाणे हिननि खे चवंदा यार तव्हां घणो कुझु करे त हाणे महिरबानी करे ऐं सीट ख़ाली कयो। इन जे करे प्राइम मिनिस्टर साहिब जा जेके अहिड़े क़िस्म जा बयान हुया त केरु थो हाणे प्राइम मिनिस्टर साहिब तूं पाण वेठो आहीं, तूं थो कंहिंखां थो पुछी पियो, केरु थो हाणे नवाज़ शरीफ़ खे, मूंखे ख़बर पई आहे त नवाज़ शरीफ़ जा साहिब जा जेके आहिनि से केस ख़तमु करे हुनखे वरी हिते बिल्कुलु इनोसेंट कयो थो वञे पियो, केरु थो करे पियो, ज़ाहिर जिन सज़ाऊं ॾिनियूं कोर्टुनि उहे ई उन्हनि जी अपील ॿुधंदियूं न। मतिलबु अहिड़े क़िस्म जा जेके बयान ॾिए थो प्राइम मिनिस्टर साहिबु, त इन मां लॻे थो त उहो वीचारो काफ़ी घबराइजी वियो आहे ऐं 2022 में नज़र कोन थो अचे हिन वक़्त जी हालतुनि मुताबिक़। वधीक बि उन्हनि जी मर्ज़ी जिन आंदो आहे, छो त ॾिसो हर जॾहिं बि को प्रॉब्लम में अचे थी, बिल पास कराइणो आहे, जॉइंट सेशन करिणो आहे, त टेलीफोन वञनि था ऐं टेलीफोन ते इतिहादी या हिन जा पंहिंजा ई माण्हू उहे ई अचनि था पिया ऐं उहे अचे हिननि खे सेट था कराइनि पिया। हाणे ॾिसूं त हीअ जेको काबीना अञा हिन खे मंज़ूरु कोन कयो आहे, पर अॼु चवंदा काबीना जो इजलास आहे, उन मां इहो मिनी बजट जो बिल पास कराए डायरेक्ट खणी ईंदा, काइमा कमेटी में न वेंदो, डायरेक्ट खणी ईंदा क़ौमी असेंबली में ऐं उतां पोइ ॾिसो आईज़ ऐं नोज़ में करे पास कराए वठंदा। असांजे लाइ नुक़सानकार हीअ असांजी वेंदे वेंदे साल जे बिल्कुलु एंड में अचे ऐं असांखे इहो धकु हयो वेंदा। सो असां उमेद त करियूं था त असांजो 2022 बहितरु हुजे, हीअ हुकूमत रहे न रहे, जेको माण्हू बचे घटि में घटि आवाम जे लाइ बहितरी करे ऐं तव्हांजे तवसुत सां, हमसरी जे तवसुत सां, पूरी टीम जे तरफ़ खां असां पंहिंजे नाज़रीन खे 2022 जूं शुभकामनाऊं, नेक तमन्नाऊं ॾियूं था पिया, छो त असांजी हीअ सूरत हाल 2021 जो आख़िरी प्रोग्राम आहे। महिरबानी। नाज़रीन, अॼु असां भारत में वधंदड़ इंतिहा पसंदी जे बारे में जेको आहे सो ॻाल्हायो ऐं उन जा ख़िते ते पवंदड़ असर, उन जी मुआशियात ते कहिड़ा असर पइजी सघनि था, उन ते असां ॻाल्हायो। उन खां अलावा कारूं जे लाइ जेको जुडिशल मैजिस्ट्रेट फ़ैसिलो ॾिनो आहे
उन जा मस्बत असर जेके आहिनि मुआशरे ते पवंदा ऐं यकीनन आवाम जेको आहे उहो पंहिंजे कोर्टुनि ते भरोसो करणु शुरू कंदियूं। उन जे बारे में बि असांखे तमामु ज़बरदस्त इंसाइट काज़ी साहब ॾिनी। ऐं हुकूमत छो घबराए रही आहे, यकीनन तव्हांखे ख़बर हूंदी त हुकूमत हींअर ॾाढी घबरायल आहे, पर शायदि उहा पंहिंजनि फ़ैसिलनि खां पंहिंजे ग़लतियुनि जे करे जेको आहे सो घबराए रही आहे। ऐं शायदि इहो बि सबबु आहे त जेका आवाम जी सपोर्ट सां हुकूमत नथी अचे ऐं ॿियनि जे आशीर्वाद सां थी अचे त उहे हुकूमतूं आख़िर में जॾहिं कमज़ोर फ़ैसिला कनि थियूं त उन्हनि जी हालति पोइ अहिड़ी थी वञे। असांजो ही सूरत हाल प्रोग्राम 2021 जो लास्ट प्रोग्राम आहे। उमेदु आहे त तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि ईंदो। यकीनन तव्हां असांजे प्रोग्राम खे फॉलो कंदा ऐं जेके नवां असांजा व्यूअर आहिनि उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। उमेदु आहे त 2022 में असां तव्हांजे लाइ नवनि इशूज़ ते ऐं नवनि मसइलनि ते जेके बि असांजा जेके सूरत हाल पैदा थियनि थियूं उन्हनि ते प्रोग्राम खणी ईंदासीं। तव्हां सां गॾु अलावाही।